नौशरो फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक रियासती गोठ कोड़ो मेमन के रहवासन सकरन पुलिस ऐं बासर के नाजायज़न ऐं कूड़ा केस दाख़िल थियण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो। गोठाणन एहसान मेमन, यासर ऐं फयाज़ मेमन एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे दायो त सकरन में रहंदड़ माइटन मां कुछ साल अॻु संगावती कई हुई, जंहिंखां पोइ घरू अणबणता एहसान मेमन जा साला ऐं संदसि घरवारी जा माइट वसीम मेमन, नदीम मेमन, पुलिस जो सिपाही अज़ीम मेमन ऐं ॿियनि असां मथां हमले जो कूड़ो केस सकरन थाणे ते दाख़िल करायो आहे, जंहिंखां पोइ असांखे प्राइवेट माण्हुनि सां गॾिजी यरगुमाल करण जी कोशिश कई। सिपाही अज़ीम मेमन पाण खे DIG शहीद बेनज़ीराबाद जो PA सॾाए पुलिस तोड़े असांखे ब्लैकमेल करे रहियो आहे। उन्हनि चयो त मामिलो घरू हुजण करे असां ख़ामोश वेठल हुआसीं, तंहिं बावजूद अज़ीम मेमन वारा असांजे घरनि ते नामालूम माण्हू वठी हमला करे रहिया आहिनि ऐं कूड़ा केस ऐं धमकियुनि जा केस दाख़िल करे रहिया आहिनि। उन्हनि DIG शहीद बेनज़ीराबाद खादिम रिंद ऐं SSP नवाब शाह अमीर सऊद मक्सीअ खां मामले जी शफ़ाफ़ जांच करण जो मुतालबो कंदे चयो त कूड़नि केसनि में फासाईंदड़ सिपाही ऐं ॿियनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो।